अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाल आबरो सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस। दुनिया के सुपर पावर मुल्क अमेरिका जो नओं सदर केर थींदो। उम्मीदवारन के सदर जो उहदो माणन लाइ 270 इलेक्टोरल वोट घुरबल। जो बाइडन 264 इलेक्टोरल वोट हासिल करे अगते, बाक़ी 6 वोट घुरबल। ट्रंप 214 वोट हासिल कया, संदस कामयाबी जा इम्कान खत्म। अमेरिका में सदारती चूंडन दौरान हादसे सबब व्हाइट हाउस जे अहाते के सील कयो वियो। अणवणंदड़ वाक़ियन के मुंहुं ॾियण लाइ वाशिंगटन, लॉस एंजल्स ऐं न्यूयॉर्क समेत केतिरनि ई शहरनि में हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त कया विया। पाक फ़ौज जो दिल सां क़दर कयूं पोलिंग स्टेशन से नाहे। मुस्लिम लीग नून की नायब सदर मरियम नवाज जो स्कर्दू के इलाके गंबा में चूंड जलसे के खिताब। मरियम नवाज हुकूमत ऐं वज़ीर आज़म के तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो त 50 लख घर ठाहिण ऐं 1 करोड़ नौकरी ॾियण जो वाइदो कूड़ो आहे। सिंध के बेटन ते वफ़ाक़ी वालार खिलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते कंधकोट खां कराची लाइ निकितल मोहब्बत सिंध बेदारी मार्च मंज़िल ॾांहुं रवां दवां। अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻवानी में निकितल मार्च मेहड़ पहुची वियो। शानदार आजियां गुलन जी वर्खा। अयाज़ लतीफ़ पलीजो जो चवणु आहे त वफ़ाक़ ऐं सिंध सरकार गठ जोड़ ज़रिए बेटन ते सौदो करणु घुरे थी। सिंध जो अवाम बेटन ऐं कारूंझर जबल सूदो ॿियनि वसीलनि ते कब्ज़े खे नाकाम बणाए छॾींदो। सिंध जा वसीला सिंध जे अवाम जा आहिनि। सिंध जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। सभु सिंध जी मालिकी लाइ निकिता आहियूं। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। कोरोना एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि में 302 नवां केस ज़ाहिर। मरीज़नि जो अंग वधी 3,38,875 थी वियो। फाल केसनि जो अंग 16,665 मरीज़ शिकस्त रही सिहतयाब। हैदराबाद में पीपीएमएन रफीक जमाली जी भाणे जी ओमेमा अस्पताल पहुंचाए वियो। कत्ल जो इंकिशाफ। डॉक्टरनि ॿारड़ी जे मौत ते कत्ल जो शक ज़ाहिर करे पुलिस के तलब कयो। ॿारड़ी जे पुलिस जो चवणु आहे त ॿारड़ी जो पोस्टमार्टम करायो वियो आहे। वधीक जांच कई थी वञे। पनो आकिल वेझो पुलिस जी शाह बेले जे कचे में धाड़ेलनि सां मुबैना मुक़ाबले दौरान ॾोहारी लियाकत जाफ़री खे मारण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारी केतिरनि ई केसनि में घुरबल हो। ऐं सिंधड़ी भरिसां ॻोठाणनि पारां बरसात न थियण ते पोलियो मुहिम जो बाइकॉट। ॿारड़नि खे पोलियो जा फुड़ा पीआरण खां इनकार। ॻोठाणनि जो चवणु आहे त वाहुर न थियण करे पोलियो मुहिम जो बाइकॉट कयो। जेसीं ताईं वाहुर न थींदी पोलियो मुहिम जो बाइकॉट रहंदो।